दौलतपुर सफ़न जे रहवासियुनि पारां बिस्मिल्ला सिटीअ में ड्रेनेज सिस्टम, गैस, बिजली, पका रस्ता न ठहिण ख़िलाफ़ बिल्डर ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ रहवासियुनि अब्दुल जब्बार सोहू, ज़फ़र जट, मुमताज़ ओठो, फ़कीर नज़ीर उनड़, आसिफ मेमण ऐं ॿियनि चयो त आसिम कबीर खान सां जॻह जेको हुन प्रोजेक्ट रखियो मुआइदो हिन जो बिस्मिल्ला सिटी जो इन में दौलतपुर में उन असांखे प्लाट ॾिना 2013 में। उन 3 सालनि जो प्रोजेक्ट हो कि असां उनखे पेमेंट 3 सालनि में ई क्लियर कई। 2016 में हुन असांखे लिखत ॾिनी, मुआइदो कयो त तव्हांखे मां पक्का रस्ता, ड्रेनेज, नेकाल, गैस, बिजली तमामु शयूं मुहैया कंदुसि, जिन जी असां वटि लिखत आहे बाक़ाइदे। असांखे हिन महिल कंहिं शइ जो बि कोन ॾिनी आहे ऐं हर शइ खां असांखे जवाबु ॾेई छॾियोसीं। 9 साल गुज़री विया। बिस्मिल्ला सिटी में प्लाट आहे जेको 10 साल पहिरां मां वरितो। मूंखे लिखत में ॾिनो कि मां तव्हांखे रोड, रस्ता, नालियूं हर शइ ॾींदुसि, सहूलियतूं ॾींदुसि। मां हाणे पंहिंजी जॻह बि ठाराए छॾी आहे। तक़रीबन 70-80 लख रुपए जी ॿार फैमिली बि वठी आयो आहियां। आई सम्झ हाणे हू ना बिजली थो ॾिए, ना पाणी थो ॾिए, ना गैस थो ॾिए। आई सम्झ को सहूलियत न आहे। ऊंधाई में वेठा आहियूं चुपचाप। जगह थी असां प्लाट असां बुकिंग करायो, को बि असांखे सहूलियत न ॾिनी आहे। असां किलो ॾेढ ख़र्च बि कयो आहे, न को गटर लाइन आहे, को गैस आहे, को बि सहूलियत कोन्हे। हुनखे चऊं था असांखे वधि घटि ॻाल्हाए थो, दॿाउ थो ॾिए, तमामु असांखे बदतमीज़ी कई आहे। असां ACDC खे चवंदा असांखे मसइला हल थी वञनि। बिस्मिल्ला सिटी जा राहत प्लाट कान असांखे 2013 खां वठी जे हेॾा 5 रुपया रहियल त ओॾी महिल नोटिस मोकिले थो। असीं का पंहिंजी डिमांड घुरूं था असांखे क्लियर करे ॾिए गैस वेस त दरकार थाणे जा ॾिए थो। ऐं विच में हुन हिकिड़ो फ्लैट ठाहियो आहे जंहिंमें नॉन फैमिली वारा माण्हू रहे थो पियो। ऐं गुंडार कराची आहे किथां किथां जो 4 पासा फैमिली रही त असां ॿ टे विया त हिते फैमिली वारा माण्हू रहा। हिन में 6 माण्हू छो थो रहे जो राति जो 11 बाद घटि में धिका खाईंदा वतन था पिया। उन लाइ पासे 4 दरवाज़ा खोलिया पिया आहिनि। उन में जेके नॉन फैमिली वारा माण्हू 4-5 फ्लैट था, 4-5 माण्हू रहनि था। जेका फैमिली कान्हे सभु गुंडार कराची आहे, के MP किथां जा का ख़बर सुञाण पिया असांखे कान्हे का। ऐं 4 पासा फैमिली विया पियूं त हिन में फैमिली वारा माण्हू रहा। हिन पासे अॻियां पिया असां फैमिली वारा माण्हू छो त छड़ा माण्हू रहा। राति जो हिकु ॿी घटि में घुमंदा था वतन पिया, ॿुधण लाइ तयारु असांखे कोन्हे। हिकु सोशल वर्कर आहियां। हीअ बिस्मिल्ला सिटी जा जे रहवासी आहिनि, इहे सरापा एहतजाज आहिनि। जेको बिल्डर आहे आसिम कबीर खानज़ादा, उन 2013 में हिकिड़ी प्लाटिंग कई। उन प्लाटिंग में 3 महीननि जो 3 सालनि जे एग्रीमेंट में हिननि खे ड्रेनेज, गैस ऐं बिजली ॿियूं जेके बि बुनियादी सहूलियतूं ॾियण जो एग्रीमेंट कयो। मगर अॼु 2022 हले पियो। 2022 ते हिननि खे का बि बुनियादी सहूलियत न ॾेई चुको आहे। हीअ सरापा एहतजाज आहिनि। असां आला इख्तियारनि खे, असां DC साहब खे, असां AC साहब खे, मुख्तियारकार खे अपील था कयूं त ख़ुदारा हिन बेपोच बेसहारा माण्हुनि जो जेको आहे तव्हां वार कयो, हिननि जे तव्हां मदद कयो, हिननि खे हिननि जा हुकूक ॾियारियो।